तंगवानी में जावेद उस्मान बिजरानी ऐं अब्दुल खालिक चाचड़ी की रिपोर्ट मूजिब तंगवानी लघु तंगवानी वारे इलाइक़े में हलंदड़ ॿिनि धुरनि जे पुराणे तकरार ॿीहर कर खयो। ॻोठ पीरजान खान बाजकाणी में हथियारबंदनि हमलो करे सिधी फायरिंग में मौजूद शख्सियत उस्ताद राणो खान मलिक के थले ते क़त्ल करे छॾियो, जॾहिं त साॻे वाक़े में हथियारबंदनि जी फायरिंग में अब्दुल तकी बिजरानी जे बि मारण जा इतला ऐं जॾहिं त कुझु माण्हुनि जे ज़ख़्मी थियण जा इतला आहिनि। वाक़ियो चुरियाणी ऐं मल्क बिरादरी जे ॿिनि धुरनि में पुराणे तकरार तां ॿुधायो पियो वञे। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ज़ख़्मी ऐं लाश अस्पताल मुंतक़िल कया। ज़रूरी कार्रवाई बाद लाश घर पहुचण ते कोराम मची वियो, जॾहिं त इलाइक़े में सोग छायल आहे। वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। हर वक़्तु ताज़ा ॼाण लाइ ॾिसंदा रहो GTN न्यूज़ तंगवानी।